थोरो घणो टके पैसे जो कम त करे सघंदो न, उन लाइ बि माण्हू वञनि था। त मां वियुमि त मूंखे वञण जो इतफ़ाक़ जॾहिं थियो त मूंखे हैरत वधी वई त टाइम जेको रखियो वियो उहो 11 बजे रखियो वियो त साहिबु जेको आहे तो वञी मुंहिंजे ख़्याल में 2 बजे धारे पए थो। 2 बजे ताईं माण्हू जेको आहे इहो मुसलसल उते इंतज़ारु कंदा रहिया। घणो सम्झाइण बि कोन था की उन्हनि सां ख़ासि माण्हू हूंदा आहिनि सदाईं, उन्हनि खे त थोरो माना चओ अथव पासीरा रहो न, तव्हां त जेको गॾु आयो ई आहियो त हाणे नवां माण्हू आया आहिनि त घटि में घटि उहे त मिलनि न हे माना ईअं जाते जेको आहे खोर वांगुरु चुंबड़िया पिया हूंदा आहिनि। बसि जिते वियो हूंदो मुंहिंजे ख़्याल में लैट्रिन में बि गॾु वेंदा हूंदा आहिनि। हिते जीअं भयो साहिबु उते त ईअं सम्झो त 50 माण्हू त हुन सां गॾु हिसार में वरितो पियो आहे, को चुंबड़िया पिया त आम माण्हू माना न मिली थो सघे न जुली पियो सघे। हुन खां होॾे वञे वरी वे 2 मिंट बि न थियनि वरी उथी विए साहिबु, वरी वञे होॾे वरी वञे। बहरहाल माना इहो 10-15 मिंट जेको आयो वधि में वधि उहो ईअं ई गोल चकर हणंदो रहियो ऐं जेको आहे त माण्हुनि खे जहिड़ी एक्सरसाइज़ कराईंदो रहियो। उन खां पोइ साहिबु जेको आहे रवानो थी वियो।